हिंदुस्तान जे हैदराबाद सिंध में ॼायल दादी सुंदरी उत्तम जिंदाणी सिंधीअ जी प्रमुख कहाणीकार आहिनि। 50 जे डेकेड में तव्हां कहाणी लेखन जो अभ्यास शुरू कयो ऐं धीरे धीरे हिक खां पोइ हिकु तव्हां बहितरीन किताब लिखिया। पंहिंजी कहाणियुनि सां अॼोकी लाइफ जो अक्स तव्हां पाठकनि खे ॾेखारियो ऐं तव्हांखे ॿुधाइणु चाहींदासीं 2006 में जेका सिंधी फिल्म ठही विलायती घोट जी ॻोल्हा, उन में दादी पाण एक्ट भी कयो आहे ऐं अभिनय ताईं जेका हीअ दादीअ जी यात्रा आहे, साहित्य जी यात्रा आहे, उन बारे में अॼु तव्हां सां असां वाक़िफ़ कराए रहिया आहियूं। मूंसां गॾु आहिनि असांजा कैमरा डायरेक्टर राजेश मनवाणी। तंहिंखां सभिनी खां पहिरियां सवाल इहो करणु चाहींदुसि, हैदराबाद सिंध मां तव्हां जॾहिं हिंदुस्तान आया, मुल्क जो विरहाङो थियो, आज़ादी मिली, विरहाङो थियो ऐं असां अची हिंदुस्तान में वसियासीं, त उन वक़्तु त असां पंहिंजी रोजी रोटीअ लाइ काफ़ी उन में स्ट्रगल करे रहिया हुआसीं, पर उन वक़्त में बि उन कठिन दौर में बि तव्हां पंहिंजो लिखणु जेको आहे ऐं रचना कर्म चालू रखियो, त इन जे पुठियां कहिड़ो मोटिवेशन हुयो? इन जे पुठियां त इहो हिकिड़ो ई मोटिवेशन आहे, भई पंहिंजे सिंधी क़ौम खे ॾेखारिणो आहे, न रुॻो ॾेखारिणो आहे पर उन में जिते जिते असीं पुठिते पिया थियासीं उते उन्हनि में हिमत ऐं रोज़गार लाइ महिनत जो वधीक शौक़ु पैदा करिणो आहे। इहा ई महिनत ई आहे जंहिं असांजे सिंधियुनि खे हिकिड़े वॾे सामूंडी लहर रोडे मां मथे आंदो आहे ऐं असीं सिंधी अॼु वरी पंहिंजे पेरनि ते खड़ा ऐं पंहिंजे रोटी रोज़गार वग़ैरह सां शानदारी सां पंहिंजे सॼे हिंदुस्तान में चाहे सॼी दुनिया में असीं त हींअर रिश्तेदार थी विया आहियूं। पंहिंजो छाकाणि त असांखे प्रोविंस ओॾी महिल न मिलियो त उन जो ॾुख अञा त लही कोन सघंदो, सॼी उमिरि कोन लही सघंदो जेसि ताईं की वरी कुझु अहिड़ी का अजीब ॻाल्हि थी वञे हली। असां गांधीधाम खे पंहिंजो नओं प्रोविंस करणु शुरू कयो पर उहो बि अञा न थी सघियो आहे। चाहे सिंधू नगर में असांखे बैरकुनि में रहियूं घणो कुझु करण लाइ कोशिशि कई थियूं, अञा ताईं बि सिंधू नगर जी ॾिसो पिक्चर त केॾी शानदार पिक्चर आहे, कहिड़ियुनि बैरकुनि मां चढ़ी मथे वॾनि सुठनि घरनि मां थी विया आहियूं, रहिया कुझु थी विया आहियूं, मशीनूं वग़ैरह जाम कुझु थी वियो हली। पर उहा अञा जेका असांखे दर्द आहे त असांखे हिकिड़ो जुदा प्रोविंस हुजे आहे, ओड़ी धरती ते असां पेर रखी चऊं हा हीअ असांजी सिंध आहे ऐं हीअ असांजी धरती आहे, उहा ॻाल्हि अञा कान थी सघी आहे। इहो असांखे ॾाढो उनखे चिटण लाइ मूं हर तरह कोशिशि कई आहे पंहिंजनि आखाणियुनि में, न रुॻो मूं पर केतिरनि सिंधियुनि जेके बि राइटर्स असांजी दादा मंगाराम असांखे हर छंछर ते घुराईंदो हो, जंहिं हॉस्टल में रहंदो उन में असीं वञी चांहि पी सभु पाण में इहे बहस कंदासीं, नई सिरसी हिकिड़ो अहिड़ो असांजो हिकिड़ो वायुमंडल ठही पियो जो असीं सभु लेखक वधीक पंहिंजी क़ौम जे बारे में सोचणु लॻासीं, छो त पार्टीशन थी वञण खां पोइ इहा ज़िंदगी त फिरी चुकी हुई, जो पहिरीं उन खां अॻु में ज़िंदगी इहा हुई त असांखे पंहिंजी क़ौम लाइ मरणो आहे, असांखे पंहिंजी क़ौम लाइ सुठो बि करिणो आहे, छा बि करिणो आहे, पर सभु क़ौम लाइ मरणो। पर जॾहिं आज़ादी मिली चुकी कहिड़ी बि कुझु बि असांखे उन लाइ का शिकायतो आहे बराबरि, पर उन हूंदे बि असांखे पाण खे मथे खणणो हो, चाढ़णो हो ऐं चढ़ी रहिया आहियूं, सॼे विश्व जा विश्ववासी थी विया आहियूं। दादी तव्हां चयो त असां स्टेटलेस पीपल आहियूं, असांजो पंहिंजो कोई प्रांत कोन्हे, पंहिंजो सूबो कोन्हे, हिन सां ॿोलीअ जो लिटरेचर जो घणो नुक़सान बि थियो आहे, पर तव्हांखे छा लॻंदो आहे जेकॾहिं असांखे हिकु प्रांत मिले हा त असां लिटरेचर में पंहिंजे ॿोलीअ जे विकास में वाधारे में कुझु वधीक बहितर करे सघूं हा? छो जो जॾहिं चयो वेंदो आहे त चैलेंजिस वधीक हूंदा आहिनि त माण्हू सुठो कार्य करे ॾेखारींदो आहे। घणेई असांजा भाउर चवंदा आहिनि जे असां पार्टीशन जी तकलीफ़ न ॾिसूं हा त शायदि हेतिरी आर्थिक तरक़ी बि न करे सघूं हा। इहो हिकिड़ो ओपिनियन थी सघे थो, पर हिकिड़ो ई ओपिनियन कोन्हे, एकमात्र ओपिनियन कोन्हे। त तव्हांजो छा रायो आहे, जे सूबो ठहे हा त ॿियो कहिड़ो फ़र्क़ु पए हा, सिंध जी लाइफ छा हिन खां बहितर हुजे हा? छा थिया छा न थिया, चओ अॼु असांजे नंढे ॿार खे ॾिसंदासीं अंग्रेजी में थो ॻाल्हाए, अरे अंग्रेजी थो ॻाल्हाए, केॾो असांखे शौक़ु हूंदो अंग्रेजी सिखणु पढ़ण जो, उन में सम्झां ॾाढो हुन में सिंधीअ खां मथे असीं अंग्रेजी पढ़ी उसरी रहियूं। हाणे त अंग्रेजी बि कुझु कोन्हे, हाणे त कंप्यूटर वाइज थी वियो, हाणे त नमूनो ई ॿियो थी वियो आहे, लाइफ ॿिए नमूने थियणु लॻी आहे। त असांखे उन लाइ हाणे छा थो चई सघिजे, प्रोविंस हुजे हा चाहे न हुजे हा, पर हिकिड़ो दर्द आहे प्रोविंस न हुजण जे करे, हिकिड़ो जेको आर्थिक वग़ैरह सभु तरह वॾो दर्द आहे इहो, जेको
बहितर हुजे हा, असांजो नमूनो ॿियो बहितर हुजे हा, कंहिं सूरत में हिन खां बहितर हुजे हा। दादी तव्हां ॿुधायो त पंहिंजो प्रोविंस न थियण जे करे जेका तकलीफ़ हुई रचनाकारनि जी साहित्यकारनि जी उहा वेदना साहित्य में बि लिटरेचर में बि रिफ्लेक्ट थी आहे, पार्टीशन थियण जी वेदना बि रिफ्लेक्ट थी आहे। पर जीअं चयो वेंदो आहे त 1936 खां पहिरियां जेको मुंबई प्रांत हो उन जे अंतर्गत ई असांजो सिंध प्रांत बि ईंदो हो, उहो सिंध बि पोर्ट हुयो। त कॾहिं कॾहिं लॻंदो आहे हीअ जेको असांजी मुंबई आहे इहा पंहिंजी मदरलैंड आहे ऐं मैक्सिमम सिंधीज़ उल्हासनगर में, सिंधू नगर जंहिंखे चइजे, या मुंबई में ऐं हिते सबअर्बन सिटी में हिते रहनि था, त कॾहिं ईअं तव्हांजे मन में ख़्यालु आयो त आख़िर आहे त हीअ ई असांजी पुराणी सिंध? छो जो 1936 खां पहिरियां सिंध हिन जो मुंबई प्रांत जो हिकिड़ो पार्ट हुयो, त इहो छा चई करे सेक्रीफाइस कजे या पंहिंजी घुर सिंधियुनि खे बंदि करे छॾणु खपे, या अॻिते हली करे बि अञा पंहिंजी घुर असांखे क़ाइमु रखणु खपे स्टेट जी? इहा त क़ाइमु रखणी पवंदी, छो त पार्टीशन थियण खां पोइ हींअर ईअं सम्झनि था भई पाकिस्तानी ऐं हिंदुस्तानी उहो त करिणो ई आहे, जुदा थी वियो आहे माण्हू त इहो ॿुधणो ई आहे, सभु कुझु सहणो ई आहे। त उन में जेकॾहिं असां इहे इन में हिचकिचाइणो न आहे, बराबरि असांखे सम्झणो आहे त असीं बराबरि कंहिं ज़माने में बॉम्बेइस्ट हुआसीं, बॉम्बेइस्ट सिंधी हुआ पहिरीं, पर हाणे उन खां पोइ उहो पार्टीशन में तमामु साल थी वियो। अॼु जेके असांजे हिते जा हुआ आहिनि, जेके सिंधी ॿार आहिनि हिते जा हुआ आहिनि, ॿियनि विलायतुनि में किथे बि जा हुआ आहिनि न, उहे चई कान सघंदा असां सिंध प्रोविंस पंहिंजो उनखे हीअं जेकॾहिं हिते कंहिं प्रोविंस हुजे, जीअं सम्झो सिंधू नगर खे सिंधी प्रोविंस कयो वञे त उनखे हिकिड़ी पंहिंजी स्टैंडिंग आहे, असांखे उन लाइ वधीक ख़ुशी थिए ऐं वधीक असांखे स्टैंडिंग उन मां मिले। दादी जीअं पार्टीशन खां पोइ आयासीं त सिंधी ॿोलीअ जे वाधारे जो हिकिड़ो वॾो असांजे साम्हूं चैलेंज हुयो, ऐं दादा उत्तम साहब ऐं किरत बाबाणी साहब, गोविंद वाली साहब हिकु त्रिमूर्ति जे रूप में हिन कमु कयो, ऐं उन स्ट्रगल में, उन मूवमेंट में उन्हनि जा परिवार, उन्हनि जा फैमिली मेंबर्स सभु हिकु तरह सां शामिलु हुया, छो जो उहे पाण बि आर्टिस्ट रहिया आहिनि, सभु पाण बि उहे उन्हनि जा फैमिली मेंबर राइटर्स आहिनि। त उन दौर जो कुझु अहिड़ी तव्हांखे यादि ईंदी हुजे, तकलीफ़ुनि जे विच में बि इहो मूवमेंट हलंदो रहियो, त आख़िर इन जे पुठियां कहिड़ी अहिड़ी एनर्जी हुई? तकलीफ़ुनि में त वॾी तकलीफ़ इहा हुई जो ॿोलीअ जो असांखे सभिनी खे ईअं हो त पंहिंजी स्कूलनि कॉलेजनि में क़ाइमु रहे, पर असां ॾिसंदा हुआसीं अचे 50-60 सालनि जे अंदरि ॿोली हिकदमि तमामु घणी पुठिते पइजी वई आहे हली, जंहिंजो हींअर उनखे बिल्कुलु उन लेवल ते आणणु जंहिंमें पहिरीं असां सिंध में पढ़िया कया आहियूं एल्फाबेट वग़ैरह जेकी कुझु, सो जेकॾहिं हिते हींअर थियणु ॾाढो ॾुखियो आहे, जेतोणीकि यंगस्टर्स अञा कनि वेठा, अञा के अहिड़ा बि आहिनि इवन ईअं सोचीनि था त असांजो वरी हिकिड़ो दफ़ो रिवाइव थींदी ॿोली, असांजी 52 आख़िरी तमामु आलीशान ॿोली आहे, या का अहिड़ी जहिड़ी ॿोली कान्हे, तमामु घणनि ॿोलियुनि खां तमामु मथे ऊची ॿोली आहे, शाह सतल सामी ॿोली, उहा का घटि कान्हे। इन करे असांखे किन किन खे उमेदु आहे त शायदि रिवाइव थिए, कैसेटूं पिया कढनि, ॿिया पिया कनि, घणेई कम कनि पिया था यंगस्टर्स, घणेई कम वेठा कनि, ॾिसजे केसि ताईं था उन्हनि जो नतीजो केसि ताईं असांखे फुलफिल थो करे जॾहिं कंप्यूटर एज में अची विया हुआसीं। दादी तव्हां त ख़ासि कहाणी जे सिंफ में पंहिंजो सॼो जीवन लॻायो आहे, ऐं सिंधी अखाणी अॼु किथे पहुती आहे? ॿियनि ॿोलियुनि जी अखाणियुनि जे भेट में काई भेट करणु जाइज़ आहे, या चइजे भई विकास सुठो थियो आहे सिंधी अखाणीअ जो? छा सोचींदा आहियो तव्हां इन बारे में? सिंधी अखाणी बि ॾिसे त उते बि हुई, सिंध में बि हुई, पर हिते अचण खां पोइ जेका दादा मलकानी जो क्लास शुरू थियो त असीं हिकिड़ो एशियन राइटर्स कॉन्फ्रेंस ते वियासीं दिल्ली में, त उते बि जेके हिते जा राइटर्स सभु वियासीं, पाण में मीटिंग्स कयूंसीं, उते जेके ॿिया वॾा असांजा हुआ उन्हनि सां गॾियासीं, जीअं रामदास वग़ैरह सां, त उते हिकदमि अख़बार में अची वियो हली त भई दहली जागी आहे। पोइ दहली जा जेके कलाकार वग़ैरह स्टेज जा नाटक करणु लॻा, लिखणु लॻा, जेके लेखक वग़ैरह, ऐं किथां आया हुआ, पाकिस्तान मां बि के शेख अयाज़ वग़ैरह आया हुआ, जिन खां पोइ असांखे वधीक उत्साह थी वियो पंहिंजी ॿोली में लिखणनि लाइ, ख़ासि करे ॾाढो उत्साह थी वियो, ऐं जाम आखाणियूं नावल जाम लिखजंदा रहिया आहिनि, जेतिरा सिंध में लिखजंदा उन खां वधीक हिते असां इन में हिंदुस्तान में लिखिया आहिनि। स्टूडेंट लाइफ जेको तव्हां जॾहिं शाला हैदराबाद सिंध में, काई यादगिरी जेका तव्हांखे कॾहिं यादि ईंदी हूंदी ॻाल्हि, तव्हांखे रोमांचित कंदी हूंदी, काई अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा तव्हां?
भाई असांखे सिंध त हर वक़्तु यादि आहे। पाण जेके यंगस्टर से पुछंदा आहिनि त अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हांखे सिंध ॾाढी यादि आहे? वठी रहियासीं सिंध, उन मिटीअ जा असल आहियूं, उन मिटीअ में वॾा थियासीं। मां बि 23 साल जी हुअसि तॾहिं मां पाकिस्तान मां आई आहियां, त नेचुरली असांखे यादि हूंदो। पर असांजे टही वारे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बराबरि सिंध तमामु यादि आहे। जेके हिन टही जा आहिनि जिन सिंध ॾिठी न आहे त उन्हनि खे पंहिंजो मुल्क इहो बि वणणु लॻे थो, हिते ई उहे सलाह वॾा थिया आहिनि, हिते ई उहे वण थिया आहिनि वधी, उन्हनि खे ई मुल्क आहे पंहिंजो। दादी जेके तव्हांजूं कहाणियूं आहिनि हिंदुस्तानी समाज जूं जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे बि उन में रिफ्लेक्ट थियूं आहिनि, सिंधियुनि जूं जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे बि रिफ्लेक्ट थियूं आहिनि। पार्टीशन जो बि उन में दर्द आहे, उन में प्रेम बि आहे, नफ़रत बि आहे, ज़िंदगीअ जो जेको हर रंग आहे उहो कहाणियुनि में ॾिसण लाइ मिले थो। त तव्हांखे जॾहिं रीडर्स कॾहिं लिखंदा आहिनि या तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि, रिएक्ट कंदा आहिनि, त तव्हांखे उन सां कुझु पंहिंजे रचना कर्म में पंहिंजी जेका रचना प्रक्रिया आहे राइटर जी पंहिंजी, उन में कुझु बदिलाव आणणो पवंदो आहे छा? न बदिलाव मूंखे न आणणो पवंदो आहे, छो त मूंखे ख़बर आहे कीअं घर में मूंखे अहिड़ी ॿोली मिली जो अॼु मुंहिंजी ॿोली तमामु घणी सारा आहे। फर्स्ट लेडी ऑफ सिंधी राइटर्स करे लिखींदा आहिनि, छो त उहो मूंखे माहौल पंहिंजे सिर्फ़ु घर में ई अहिड़ो माहौल मिलियो जो मुंहिंजा पेका चाहे सावरा ॿिन्ही में पढ़ंदड़ माण्हू सुठा हुआ ऐं ॿी पेकनि में त तमामु घणो ज्ञान गोष्ठ जो तमामु घणो असरु हो। इन करे उहो मूंखे आहे कान, ख़्याल ई कान्हे त असां उन खां पोइ ॿियो कुझु लिखूं। जेकी लिखियो आहे उहो पंहिंजे ई जीअं पंहिंजे ई माहौल मां माहौल स्केच करे उहो पंहिंजे अखि जे अॻियां हिकिड़ो नज़ारो ॾिसंदा लिखंदा पिया आहियूं, जंहिंमें सुधारे लाइ ख़ासि करे जॾहिं कम्यूनिस्ट असरु थियो सॼी दुनिया ते, उन ते असां वटि चवंदा तरक़ी पसंदि लेखक, त हीअ जे असांजे टई जेके माली ऐं कीरत ऐं उत्तम त तरक़ी पसंदि तमामु ज़बरदस्त आहे। त उन्हनि जे तरक़ी पसंदि इहो हिकिड़ो ख़ासि अंश हो त इंसान खे रुॻो मौज मस्तीअ लाइ लिखिणो न आहे, लिखणु उन लाइ त माण्हू वधीक उन्हनि में फुर्ती आणे, माण्हूअ में महिनत वग़ैरह लाइ, पंहिंजे मुल्क खे सींगारण लाइ, मुल्क खे वधाइण लाइ हिकिड़ो जोश ख़रोश अचे। उहा ॻाल्हि जेका हीअ असांजे इन्हनि लेखकनि, इन्हनि ख़ासि करे इहो जेको तरक़ी पसंदि नमूनो हो उन मां आई। पर असां वटि त इहो बि चइजे जेको जीवन खे बहितर बनाइण, गुरू नानक खां वठी कहिड़ा बि सुठा पोइट्स आहिनि, सभिनी इहो ॻाल्हि खे छो ऐं शाह सतलब इहे ई ॻाल्हियूं कयूं आहिनि। दादी तव्हां ॿुधायो त राइटिंग जो पर्पस रुॻो एंटरटेनमेंट या वक़्तु पास करणु न हुयो, पर हिकु मीनिंगफुल लाइफ माण्हूअ जी ऐं सॼे समाज खे ऐं सोसाइटी खे बहितर बणाइण लाइ रचनाकार लिखे थो। उन दौर में ॿुधाईंदा आहिनि नई दुनिया जहिड़े अख़बारनि में रसालनि राइटर्स खे सुठो प्लेटफॉर्म ॾिनो ऐं उन वक़्तु जेके पार्टीशन खां पोइ राइटर्स आया उन्हनि जो ख़ासि जेको अख़बार हो ऐं रसालो हुयो नई दुनिया हुयो, त अॼु जे वक़्त में अहिड़ो कोई मैगज़ीन जेका घर घर में पहुचे पॉपुलर थिए उनजी ॾाढी कमी थी ॾिठी वञे। त तव्हांखे छा थो लॻे त इहा ट्रेडिशन पढ़ण जी जेका मटिजी रही आहे ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया अची वियो आहे त धीरे धीरे किताब बि घरनि में घटि था अचनि, लिखण वारा बि घटि, पढ़ण वारा बि घटि, त इन में कीअं इम्प्रूवमेंट थी सघे थो? कोई अहिड़ो सजेशन तव्हांखे किथे ॾिसण में अचे थो, काई रोशनी ॾिसण में अचे थी? उहो त जेके जर्नलिस्ट आहिनि जेकॾहिं पंहिंजी ॿोली लाइ कुझु छा था वधीक ॾेखारीनि था, के आहिनि अहिड़ा जेके पंहिंजे माइटनि मां हुननि खे इहो उत्साह मिलियो आहे त उहे कुझु कुझु कनि पिया, जेतिरो थी सघनि ओतिरो कंदा। पर जेकॾहिं युग बदिलजी वियो हली, सॼी दुनिया लाइ जेको युग बदिलजी वियो हली, मां त ॾिसां थी असांजा हेॾा नंढड़ा नंढड़ा ॿार कंप्यूटर था सिखनि, कुझु कहिड़े नमूने ॻाल्हाइनि था, कहिड़े नमूने हलनि था, ॾिसो डिफरेंट सभु तरह ॿी थी वई आहे दुनिया, त उन नमूने थी वेंदा। उन लाइ घटि उमेदु आहे, पर चवां बि उमेदु आहे अञा, छो त असांजा ॿुढा अञा जीअं आहिनि। अञा उन्हनि जेका सिंध ॾिठी, जेकी ॿोली कई हुई, जेको उन ते अभ्यास, असांजी हैदराबाद शहर जी त जेका ॿोली असल ख़ासि स्टैंडर्ड ॿोली हुई, या सभिनी प्रोविंसिस में पकिड़ी पई ऐं जेके स्कूल वग़ैरह खुलिया उन वक़्तु खुलिया त हिते बि चङो वक़्तु हलिया, उहे आहिस्ते आहिस्ते बंदि थींदा विया आहिनि। ऐं अञा ताईं सिंधी स्कूल आहिनि, केतिरा हंधि रतलाम वग़ैरह में अञा ताईं आहिनि। अञा ताईं माण्हुनि में उहो जेको पंहिंजो नंढे हूंदे ॿिज जेको आहे सिंधी हुजण जो, सिंधियत हासिलु करण जो, सिंधियत खे वधाइण जो, सो असांजी ॼण पंहिंजे हिकिड़ी पंहिंजी ज़हनियत, पंहिंजी अहमियत आहे, उहा हले पई।
वधे पई, भले देवनागरी में लिखनि, भले अरबी में लिखनि, भले इन में अंग्रेजी में लिखनि, रोमन में लिखनि, छा बि कनि, पर हिकिड़ो अंदरि में असां इहो आहे त सिंधी आहियूं ऐं सिंधी ॿोली जो हिकिड़ो जेको तुख में ताक़ीर आहे सो असां में वियो कोन्हे कंहिं तरह आहे अञा कंहिं हद ताईं। पर हाणे जीअं चयो थो वञे त हिकु किताबु पढ़ण वारा 500 या 1000 माण्हू न मिलंदा आहिनि, पर उनखे नाटक जे रूप में मंचित कजे थो त 500-1000 ऑडियंस ताईं ज़रूरु ॻाल्हि पहुचे थी, या जेके सीडीज़ ठहनि थियूं, फिल्म सिंधी ठहनि थियूं त वधीक तादाद में माण्हू उनखे ॾिसनि था, त छा लिटरेचर खे आम जनता ताईं पहुचाइण लाइ इहे मीडियम इन्हनि जो अञा इस्तेमालु वधणु खपे, या तव्हां जेको इस्तेमालु थी रहियो आहे उन सां तव्हां सेटिस्फाइड आहियो? असांखे मूंखे त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थी लॻे जो अॼुकल्ह सिंधी में फिल्मूं, ॿिन्ही फिल्मूं वग़ैरह कढणु लॻा आहिनि। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। इहा त पंहिंजे जीअ खे ॼण ताज़ो तवानो करण जी हिकिड़ी कोशिशि आहे, वणे पई, उहा तमामु सुठी पई लॻे। ऐं जेके बि ॾिसनि था त उन्हनि खे सुठो थो लॻे त हिकु तरह नई जेका असांजी जेका नई पीढ़ी आहे उन में बि सिंधी जो हिकिड़ो जज़्बो जाॻाइणु, पंहिंजी सिंधियत क़ाइमु रखण जो हिकिड़ो नमूनो आहे, सो ॾाढो सभिनी खे पसंदि थो अचे। इन करे कैसेटूं वग़ैरह नाटक वग़ैरह थियनि पिया, हिक ॿिए ईअं रोज़ा रोज़ उहे वधंदा रहनि, सुठी ॻाल्हि आहे। दादी, चङा वरिया पहिरियां फिल्म सिंधूअ जे किनारे में तव्हां एक्ट कयो हो, तव्हां अदाकारी बि कई आहे ऐं कुझु नाटकनि में बि तव्हां अदाकारी कई आहे, त एतिरा वरिया पोइ विलायती घोट जी ॻोल्हा फिल्म में बि तव्हां जॾहिं एक्ट कयो त इहो एक्सपीरियंस कीअं रहियो तव्हांजे लाइ? मूंखे ॾाढी सुठी ख़ुशी जी ॻाल्हि लॻी, छो त मां नंढे हूंदे खां वठी टैगोर ऐं शरत चंद्र जा किताब हमेशह पढ़ंदी रही आहियां, त इन करे मूंखे पाठ करणु त तमामु सुठो लॻो, छो इन्हनि इवन टैगोर जा बि के नाटक वग़ैरह ॾिसंदी रही आहियां। त हाणे जेकॾहिं इहो पाठ करिणो पियो मुंहिंजी धीअ ऐं मुंहिंजे ॾोहिटी सां गॾु, त उहो त वॾी ख़ुशी जी ॻाल्हि थी। ऐं उहे त इन कम में घिरी पियो वञनि, काफ़ी कुझु इहे फिल्मूं ठाहे ॿारनि में, नंढनि यंगस्टर्स में घणी मूवमेंट हलाए रहियूं आहिनि, इहा बि वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। दादी, अॼु ताईं कंहिं सिंधी राइटर खे ज्ञानपीठ अवार्ड कोन मिलियो आहे, त छा असांजे लिटरेचर में उहा मयार कोन्हे तव्हांखे लॻंदो आहे? ऐं ॿी ॻाल्हि इन ई क्वेश्चन जो ॿियो पार्ट आहे जेको, त छा अवार्ड कंहिं रचनाकार खे, कंहिं लेखक खे अॻिते वधाइण में मददगार आहे, या किथे उहा प्रॉब्लम बि ठही करे अची बीहंदो आहे साम्हूं? प्रॉब्लम त कान्हे, रचना जेको वधीक वधीक माण्हू होशियार थी थो वञे, वधीक ॿियनि ॿियनि ॿोलियुनि खे माण्हू परखे थो, पढ़े थो, करे थो, चाहे उहे नाटक ॾिसे थो, त दुनिया में तरक़ी त थिए पई, उन्नति थिए पई। जेकॾहिं ज्ञानपीठ अवार्ड न मिलियो आहे त का वॾी ॻाल्हि कान्हे, कहिड़ी ख़बर केॾी महिल असांजे ॿारनि मां ई को पैदा थींदो जो ज्ञानपीठ अवार्ड खां बि वधीक कुझु हासिलु करे सघंदो, दुनिया जो अवार्ड हासिलु करे सघंदो। दादी, तव्हां सां आख़िरी सवाल कंदुमि। तव्हां मुंबई में रहो था ऐं तव्हां बि ॾिसो था, ऐं सिंधी समाज जो बि इहो अनुभव आहे त जेके सिंधी फिल्म मेकर्स आहिनि घणे भाॻे जेके मुंबई में रहनि था, उहे सिंधियत ऐं सिंधी कल्चर ऐं सॼे सिंधी समाज खां परे आहिनि, त इन्हनि में उन्हनि जो केतिरो कसूरु आहे? का उमेद उन्हनि सां करणु खपे, या पंहिंजो कमु करण वारा सिंधी फिल्म मेकर्स पंहिंजो कमु कंदा रहनि, ऐं जेके हिंदी फिल्म मेकर्स आहिनि वॾे पैमाने ते उन्हनि खे कामयाबी मिली आहे, उन्हनि सां का उमेद बि न कजे? उहो त माण्हू खे जंहिं जंहिं नमूने असांखे माहौल मिलियो आहे उन नमूने वधिणो आहे। ऐं असांजी क़ौम केॾी आहे, एतिरी त कान्हे जेका हिंदी फिल्मूं जेके ठाहिनि था उन्हनि जी क़ौमियत वधीक, क़ौम वधीक आहे। असांजे क़ौमियत जो जज़्बो भले केतिरो बि आहे, तॾहिं बि असांजी क़ौम नंढी आहे, जेतिरो कमु करे सघे थी ओतिरो करे थी, उहा वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। दादी, CCN सां हिन ॻाल्हि ॿोल लाइ असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। नमस्कार।